क़ौमी असेंबली स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर चयो आहे त सिंध तबाह बंजर ऐं वीरान थी रही है, जेका सिंध सां वरी ज़्यादती आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध पंजाब के बॉर्डर ते धरणो हणे जी तैयारी करे। कुनरी भरसां ॻोठ माझाकर में मीडिया सां ॻाल्हाईंदे MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर चयो आहे त सिंध जो पानी घटाए सिंध के तबाह ऐं बंजर बणायो पियो वञे। हिन चयो त 91 जी ठाह ते पानी विरासत ते अमल करायो वञे। सिंध के 15 खां 17 सैकड़ो पानी घट ॾिनो पियो वञे, जेका सिंध जे माण्हुनि सां वॾी ज़्यादती आहे। हिन चयो त सिंध अंदर पानी जी विरासत ते अफ़सोस आहे। जीअं पंजाब मुंड में आहे ऐं पानी मुकमल खणे थो, असां वटि शाखनि ऐं वाहन ऐं बैराजनि ते उहा ई सूरत हाल आहे त मुंड वारा पानी मुकमल खणनि था ऐं पुछड़ी वारा पानी जे फुड़े लाइ बि परेशान आहिनि। नवाब यूसुफ टालपुर वधीक चयो आहे त मूं वज़ीर आज़म खे ख़त बि लिखियो आहे, पर उन वक़्तु सिंध जो नुमाइंदो ऐं इरसा छो ख़ामोश हुई। हिन चयो त फ़ैसिलो थियणु खपे त तरबेला जो पानी मार्च जे महीने में आख़िर छो निकितो। गैर ज़िम्मेवारियूं ख़िलाफ़ एक्शन थियणु खपे। हिन चयो त मूं पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे तजवीज़ ॾिनी आहे त सिंध पंजाब जे बॉर्डर ते उॿाड़ो वटि तारीख़ी धरणो हयो वञे, जहिड़ी तरह बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम ख़िलाफ़ धरणो हयो। चेयरमैन बि धरणे जी तैयारी करे।